الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وشافعنا ونافعنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور صدورنا ونور قبورنا نورنا ونور ربنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم آمنت بالله صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين قال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا
व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। सारी रात सुबहान जागी दिन याद कयो उन जी अब्दुल लतीफ़ चवे मिट्टी बेलधो मान कोड़े कन सलाम चो आ गए उन्हनि जे बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि वालिही। दुरूद पाक मुझे आका थे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। बरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, रब कायनात अज़्ज़ व जल जे पाक किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मझां मुआं जे साम्हूं सूरह यूनुस सगोरीअ जूं कुछ आयतूं तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। उन्हनि टिनी आयतुनि जो तर्जुमो अर्ज़ रखण खां बाद अॼु अव्हांखे ॿुधाइबो त अल्लाह ताला जे प्यारनि दोस्तनि जी सुञाणप कहिड़ी आहे, विलायत जा क़िस्म घणा आहिनि ऐं वलीअ जी सुञाणप करणी हुजे त कीअं कजे। क़ुरान करीम ऐं अहादीस करीम जी रोशनीअ में अॼु अव्हां सां इन मुतालिक़ चंद ॻाल्हियूं अॼोके हिन जुमातुल मुबारक जे दर्स जो मौज़ू हूंदो। रब कायनात खां दुआ आहे त मालिक मिठो पंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अव्हां ऐं असां सभिनी खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस खे पढ़ण, पढ़ाइण, ॿुधण, ॿुधाइण ऐं उन जे हुकुमनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मोमिनान गिरामी, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदरि कायनात जे हर तख़लीक़ जो ज़िक्र कयो आहे। उन में रब कायनात पंहिंजनि प्यारनि बानहनि जी सुञाणप जेका कराई आहे, उहे सुञाणप जूं अलामतूं निशानियूं सूरह फ़ुरक़ान जे आख़िरी रुकूअ जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ॿुधायूं आहिनि, जेके गुज़िरियल मौज़ूअ जे अंदरि अव्हां जे साम्हूं तिलावत तर्जुमे तफ़सीर सां गॾु मूं अर्ज़ रखियूं। अॼु अव्हांखे ॿुधाइबो त वलीअ जेको तो घरां रुसे सो चए मां वली आहियां, जेको तो बॾाका बज़ाहिर पटको जुबो कुबो अॾे सोचे थो मां वली आहियां। हलंदड़ दौर जे अंदरि हर ॿियो इंसान जॾहिं अहिड़ियूं दावाऊं करे रहियो आहे त असीं अल्लाह ताला जे क़ुरान करीम खां ऐं मदनी आका सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जे फ़रमान खां पुछूं त अल्लाह जो हक़ीक़ी वली केरु आहे ऐं वलीअ जी सुञाणप कहिड़ी आहे। पहिरीं अव्हांखे क़ुरान पाक जूं तिलावत कयल आयतूं उन्हनि जो तर्जुमो ॿुधायां, उन खां बाद अव्हांखे ॿुधाइबो त विलायत जा केतिरा क़िस्म आहिनि ऐं वलीअ जी सुञाणप कहिड़ी आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमाए रहियो आहे, अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन
वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून लहुमुल बुश्रा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम। रब्बुल आलमीन तो फरमाए खबरदार पक्का अल्लाह का जा दोस्त है ना है को खौफ उन्हनि ते ऐं न उहे गमनाक रहंदा जन ईमान आंदो ऐं परहेज़गारी कयाऊं उन्हनि लाइ ख़ुशख़बरी आहे दुनिया जे हयाती ऐं आख़िरत में नाहे का मट सट अल्लाह जे हुक्मनि लाइ इहा ई वॾी कामयाबी आहे। इन आयत पाक में रब्बुल आलमीन जल शानहू टे ॻाल्हियूं बयान फरमायूं। सब खां पहिरियों औलियाए किराम जो मक़ाम, नंबर ॿियो औलिया जी सुञाणप, नंबर टियों उन्हनि जी आक़िबत ऐं पछाड़ीअ जी ख़बर। उन्हनि टिनी ॻाल्हियुनि जो ज़िक्र रब्बे काइनात जी ज़ाते बाबरकात पंहिंजे खिन पाक कलाम मुक़द्दस में खोले खोले सम्झायो आहे त मुंहिंजा वली कहिड़ा आहिनि ऐं मां रब्बुल आलमीन जी ज़ात उन्हनि खे कहिड़े कहिड़े मनसब सां नवाज़ियो आहे। इन जे लाइ दोस्ताने गिरामी ज़रूरी आहे त हिन हलंदड़ दौर जे अंदरि जेके दावाऊं कयूं पियूं वञनि त मां बि वली आहियां, मां बि बुज़ुर्ग आहियां, मां बि दरवेश आहियां, अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात असांखे ॿुधायो आहे। उलमाए किराम असांजी रहनुमाई कई आहे त हक़ीक़ी वलीअ जी सुञाणप कहिड़ी आहे। सब खां पहिरीं आहे वली तशरीई वली जेको तरवीज शरीयत में मुसलसल जिद्दोजहद रखण वारो आहे ऐं चई जाइ ते 40 मुस्लमान सालिह गॾु थींदा आहिनि उते उहो तशरीई वली ज़रूरु हूंदो आहे। पाण चवंदा आहियूं अदा जिते 40 माण्हू गॾु थियनि दुआ घुरनि उन्हनि सालिहनि जे विच में को अहिड़ो नेक बानो हूंदो आहे जंहिंजे सदके अल्लाह ताला दुआ क़बूल कंदो आहे। उनखे पाण तशरीई वली चवंदासीं। ऐं उनखां नंबर ॿियो वली तकवीनी जेको शरीयत मुतहरा जी तरवीज सां गॾु जहान में तसरुफ़ बि करे। उन जी जमायत मख़सूस आहे। गौस क़ुतुब अबदाल सभु उन क़िस्म में दाख़िल आहिनि। नंबर टियों उन खां पोइ वली तकवीनी उन में विलायत जा 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ो आहे वहबी वली, ॿियो आहे कसबी वली। विलायत वहबी आहे जेका कंहिं महिनत खां सवाइ अल्लाह करीम अता कंदो आहे। जीअं मादरज़ाद वली ॼमंदो आहे ऐं जेकॾहिं कंहिं कामिल जी नज़र करम थी वेंदी आहे कंहिंखे इहो दर्जो हासिल थींदो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे वहबी वली बणाए छॾींदो आहे। सालिहनि जी सोहबत मां या नंढड़ो ॿार अञा ॼाओ ई नाहे अल्लाह ताला उन ते करम फरमाए छॾे त उहो वहबी वली थी वेंदो आहे। या हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे नूरानी निगाह सां जादूगरनी मान आंदो ऐं यकदम सहाबी बि थी विया ऐं शहीद बि थिया। या हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवारिन मां हबीब नजार यकदम विलायत जा साहिब बि थिया। उन्हनि खे बि विलायत वहबी में शुमार कयो वेंदो आहे। यानी अल्लाह जा प्यारा नबी जंहिं जे मथां पंहिंजे नबूवत जे फैज़ जी पालूट कनि ऐं फैज़ ॾेई करे विलायत जे मर्तबे ते मनसब ते फ़ाइज़ बनाइण उनखे सॾिबो आहे विलायत वहबी। उनखां बाद
ॿियो नंबर आहे विलायत कसबी जो। इहा विलायत आहे जेका फ़राइज़ ऐं वाजिबात ऐं सुनन मुअक्किद अदा करण खां पोइ ज़ुहद तक़वा इताअत मुजाहिदात सां हासिल थींदी आहे। यानी उहो वली जेको सभ खां पहिरीं इल्म जे दर्जे ते आयो, क़ुरान करीम जो हाफ़िज़ बणियो आहे या दीन जो आलिम बणियो आहे, इल्म हासिल करण खां बाद उहे अल्लाह ताला जा फ़र्ज़ पूरा कंदो आहे, पाड़े वारनि जा फ़र्ज़ पूरा कंदो आहे, घर वारनि जा फ़र्ज़ निभाईंदो आहे। यानी ज़िंदगी जी ज़रूरियात जे अंदरि जेके शयूं उन जे लाइ अल्लाह ताला जे तरफ़ खां ऐं बाननि जे तरफ़ां फ़र्ज़ कयूं वियूं आहिनि, उहे फ़र्ज़ बि पूरा कंदो आहे, वाजिब बि पूरा कंदो आहे, सुन्नतूं मुस्तहबात बि अदा कंदो आहे ऐं रब काइनात जे ख़ौफ़ जे अंदरि ज़ुहद रखण वारो हूंदो आहे, तक़वा अख़्तियार करण वारो हूंदो आहे, इताअत ऐं मुजाहिदात कंदो आहे, ॾींहं राति अल्लाह ताला जे ज़िक्र में हूंदो आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात उनखे उन मनसब ते पहुचाईंदो आहे जो वली बणिजी वेंदो आहे, उनखे विलायत कसबी सॾिबो आहे। जीअं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जी रिवायत बुखारी शरीफ़ आंदी आहे मिशकात बाब ज़िक्रुल्लाह जे अंदरि, ऐं हिकु हदीस में 360 औलियाए किराम जो ज़िक्र आहे। दोस्तान गिरामी, हाणे उहे कसबी वली जेके मेहनत जे ज़रिए विलायत जो मनसब ऐं मक़ाम माणनि था, उन्हनि 360 औलियाए किराम जे अंदरि 300 खे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां अख़्तियार ॾिनो वेंदो आहे, 40 खे अबदाल जो दर्जो मिलंदो आहे, 5 खे औताद बनायो वेंदो आहे, 3 खे नुक़बा जो दर्जो मिलंदो आहे ऐं 1 खे उन्हनि मंझां कुतुब सॼो वेंदो आहे। यानी हिक ई ज़माने जे अंदरि जेके बा अख़्तियार अल्लाह ताला जे ॾिनल अख़्तियार मंझां जिन खे अख़ियार सॼो वञे थो, उहे अख़ियार 300 हर ज़माने जे अंदरि हूंदा आहिनि ऐं हर दौर जे अंदरि 40 अबदाल हूंदा आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो बद गुज़ारे वेंदो आहे, विसाल कंदो आहे, त अल्लाह ताला ॿिए खे उन अबदाल जे दर्जे ते आणींदो आहे। यानी हर दौर जे अंदरि 40 अबदाल हूंदा आहिनि, कॾहिं बि को अबदाल हटबो न आहे। अख़ियार खां पोइ अबदाल ऐं उन खां पोइ वलीयनि जो विलायत जो दर्जो आहे औताद, वतद खां वरतल आहे। उहे औताद हर दौर जे अंदरि रहंदा आहिनि ऐं उहे हर दौर जे अंदरि 5 औताद हूंदा आहिनि। उन खां पोइ नक़ीब जिन खे नुक़बा सॼो वेंदो आहे। इहो विलायत जो मनसब रुतबो कुर्सी आहे, रब्बुल आलमीन अता फरमाईंदो आहे। ऐं उहे हर दौर जा दुनिया में 3 नुक़बा हूंदा आहिनि। उन खां बाद अल्लाह तबारक व तआला जंहिंखे वक़्त जो कुतुब बणाईंदो आहे, उहो वक़्त जो कुतुब सिर्फ़ु हिकिड़ो ई हूंदो आहे। 360 औलिया हिक ॿिए खे सुञाणंदा आहिनि, जहान जे कारोबार ते मुक़ररु थियल आहिनि। उन्हनि मां के हाकिम ते के महकूम हूंदा आहिनि, हिक ॿिए खां इजाज़त वठंदा आहिनि ऐं कमकार कंदा आहिनि। उन्हनि सभिनी जे मथां वरी अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो गौस मुक़ररु कंदो आहे। गौस ज़माने में घणो करे हिक ई वक़्तु 3 थींदा आहिनि। जीअं मूं पहिरियां अव्हांखे ॿुधायो न, अख़ियारनि जो तादाद त अख़ियार 300, अबदाल 40, औताद 5, नुक़बा 3, कुतुब 1, त गौस हर दौर जे अंदरि
टिन खां वधीक न थींदा आहिनि ऐं टे गौस हर दौर जे अंदर ईंदा रहंदा आहिनि। गौस ज़माने में अक्सर टे ई थींदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं बुज़ुर्गान दीन फरमायो आहे त उन्हनि जो दर्जो वधी करे पंजनि ताईं बि पहुचंदो आहे। यानी हर दौर जे अंदर कॾहिं कॾहिं पंज गौस बि ईंदा रहंदा आहिनि ऐं हर गौस जे हेठां पंज कुतुब हूंदा आहिनि। मगर ज़रूरत पवंदी आहे त हिकु गौस जे मातहत केतिरा ई कुतुब बि हूंदा आहिनि। रब्बुल आलमीन इलाक़ाई हवाले सां पंहिंजी काइनात जी कुदरत जे हवाले सां इहे सभई वली हिन दुनिया में मनसब ॾेई करे पंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो ॾेई करे उन्हनि खे हिन दुनिया में मोकिलींदो आहे। ऐं गौस वलियनि जो बादशाह थींदो आहे ऐं कुतुब गौस जो नाइब ऐं क़ाइम मक़ाम हूंदो आहे। यानी गौस जो दर्जो मथे आहे, उन खां बाद कुतुब जो दर्जो आहे। अहिड़े तसलसुल जे अंदरि हेठि हलंदा ईंदो त कुतुब खां बाद वरी नक़ीब नुक़बा जो दर्जो आहे, उन खां हेठि औताद जो दर्जो आहे, उन खां बाद अबदाल जो दर्जो आहे ऐं उन खां पोइ अख़ियार जो। इहो तसलसुल जेको अख़ियार खां हलंदो आहे, अख़ियार खां बाद में अबदाल ते पहुचंदो आहे, अबदाल खां औताद ते ईंदो आहे, औताद खां नुक़बा बणजंदो आहे, नुक़बा खां बाद कुतुब बणजंदो आहे। जॾहिं कुतुब बणजंदो आहे त रब्बुल आलमीन जी इबादत कसबी महिनत जे करे उन्हनि मां को अहिड़ो हूंदो आहे जेको वक़्त जो गौस बणिजी वेंदो आहे। त गौस वक़्त जे अंदरि टे थींदा आहिनि ऐं पंजनि ताईं बि उन्हनि जो तादाद पहुचंदो आहे। हाणे दोस्तान गिरामी इहे त हुया विलायत जा मनसब ऐं मर्तबा। हाणे उन्हनि जूं निशानियूं ॾिसूं त अल्लाह ताला कहिड़ियूं बयानु फरमायूं आहिनि। रब्बे कायनात जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमाए ॿुधायो आहे इन औलियाउहु इल्लल मुत्तक़ून। सूरह अनफाल जी 14वीं आयत में रब्बुल आलमीन फरमायो यानी नाहिन वलियन जा मगर परहेज़गार। हिते मुत्तकी खे वली चयो वियो आहे ऐं मुत्तकी उहो आहे जेको हराम खां त परे रहे पर शुबे शक वारनि शयुनि खां बि बचे ऐं परे रहे। ऐं जेको मुत्तकी नाहे उहो फासिक आहे। ही फासिक कॾहिं बि विलायत खे न पहचंदो आहे। जेको तक़वा वारो नाहे उहो फिस्क में आहे ऐं फासिक कॾहिं वली न बणजंदो आहे। जियां हिकु मक़ूलो आहे इज़ारा आई त रजलन यतीरु फिल हवाए व याकुलुन नार व यमशी अलल माए व हुव तारिकु सुन्नतिन मिनल सुनने फदरिबहु बिन्नलैन। यानी जेकॾहिं कंहिंखे तूं ॾिसी त हवा में उॾामे थो। साईं फिलाणो बुज़ुर्ग हवा में पियो उॾामे। बुज़ुर्ग तो फरमाए जेकॾहिं तूं ॾिसी को हवा में उॾामंदो थो अचे, बाहि खे गिड़काए खाई रहियो आहे ऐं पाणीअ जे मथां पंहिंजा पेर रखी दरियाह जे मथां, ढंढ जे मथां, नहर जे मथां हली रहियो आहे ऐं ॾिसी थो त उहो सुन्नत आका ते पूरो नाहे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर जी सुन्नत जो ताबे नाहे। बुज़ुर्ग फरमाए थो त ॿई जूता पेर मां लाहे उन खे हण, उहो कॾहिं बि वली नथो थी सघे। तारके सुन्नत कॾहिं बि वली नथो थी सघे। हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तसनीफ़ में इहा ॻाल्हि आंदी आहे त फासिक वली न थींदो आहे ऐं उन मज़ा इहो दलील वरितो अथई दोस्तो। बाक़ी अहिड़ियूं कुझु आदतूं ऐं अकुल खां ॿाहिरि ॻाल्हियूं से सभई इस्तदराज आहिनि। इस्तदराज जी मुतालिक़ अव्हांखे अॻ में ॿुधाए चुको आहियां त कॾहिं कॾहिं इंसानु चवंदो आहे यार हीअ ॻाल्हि थिए ऐं थी वेंदी आहे, यार अलाह खां कुझु ॿियो घुरां हा तॾहिं बि मिली पवे हा। त इहो इस्तदराज
कॾहिं कॾहिं बंदे जे चवण सां उहा ॻाल्हि अमल में अची वेंदी आहे। नंबर ॿियो, अल्लाह जे वलीअ जी सुहबत में वॾो तासीर आहे। जेको सोबत में ईंदो उन जी दिलि में बि अल्लाह ताला ॾे तवज्जो पैदा थींदो आहे। जीअं कंहिं शाइर फरमायो, निगाहे वली में ये तासीर देखी बदती करोड़ों की तकदीर देखी। इमाम नूवी रहमतुल्लाह अलैह हिकु रवायत आंदी आहे त मुंहिंजे आका मदीने वारे मीर खां पुछियो वियो त औलिया अल्लाह कहिड़ा आहिनि। मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो, इज़ारो ओ ज़ुकिर अल्लाह, जेकॾहिं अव्हांखे अल्लाह जो वली सुञाणो आहे त अव्हां ॾिसंदो जंहिं जे चेहरे जी ज़ियारत कंदो। जेकॾहिं अव्हां चेहरे ॾे ॾिसो ऐं अव्हांखे अल्लाह यादि अचे त इहो अल्लाह जो वली आहे। जंहिंखे ॾिसण सां अव्हां जे ज़ुबान मां बे अख़्तियार निकिरी वञे अल्लाह, त सम्झो त उहो अल्लाह जो वली आहे। इज़ारो ओ ज़ुकिर अल्लाह, जॾहिं ॾिसण में अचनि त अल्लाह जी ज़ात यादि ईंदी आहे। अहिड़ी रवायत हज़रत अल्लामा बग़वी पिणु आंदी आहे। मगर यादि रखो त उन तासीर जे लाइ मुनासिबत ऐं हुस्न ज़न बि शर्त आहे। जेकॾहिं कंहिंजी दिलि में बदगुमानी हूंदी त उनखे इहा ॻाल्हि नज़र न ईंदी। हिकिड़ो माण्हू बदगुमानीअ वारे निगाह सां पहुतो वलीअ वटां, ॾिसे बि वलीअ खे थो, पर उनजी दिलि जे अंदरि शक ऐं शुबहा आहिनि, दिलि जे अंदरि वहम ऐं गुमान आहिनि, त उन जी ज़ुबान ते कॾहिं अल्लाह जो ज़िक्र न ईंदो। छो त हू अञा दिलि खे मुतवजह करे न आयो आहे। अवां रवायतूं पढ़ो, अक्सर असीं छो चवंदा आहियूं त दा पाड़े जो पीर चुल्ह जो मारंग, यानी पाड़े जे पीर पंहिंजो बुज़ुर्ग आलिम बणजंदो आहे, उनजो क़दुरु घटि हूंदो आहे। भली दुनिया जा ॿिया माण्हू उन जा हथ चुमनि, भली दुनिया जा माण्हू उनखे केतिरी इज़त जे निगाहुनि सां ॾिसनि, पर पंहिंजो उनखे तस्लीम न कंदो आहे। अवां मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जे दौर जे अंदरि हलो त अबू जहल बि मके में हो, अबू बकर बि मके में हो। ॾिसण वारो त अबू जहल बि हो, अबू बकर बि हो, पर जंहिं दिलि जी तसल्लीअ सां दिलि जे निगाहुनि सां आका खे सुञातो न चयो त मुंहिंजो यार सचो आहे। अबू जहल उन दिलि जे कैफ़ियत, दिलि जे सुकून, दिलि जे सुरूर सां आका खे न ॾिठो हो, तॾहिं न मञींदो हो। यानी वलीअनि वटि वञण खां पोइ ज़रूरी आहे त पंहिंजे दिलि जे तसल्लुत खे, तसव्वुर खे पको रखे त मां अल्लाह जे आरिफ़ कामिल वलीअ जी सोबत में पियो वञा। रब्बुल आलमीन शल मुंहिंजे दिलि वारनि निगाहुनि खे कमज़ोर न करे ऐं मुंहिंजे दिलि वारियूं निगाहूं उन हक़ीक़ी रूहानी रब खे सुञाणनि। त इज़ारो ओ ज़ुकिर अल्लाह, जंहिं जे चेहरे ॾे ॾिसण सां अल्लाह यादि ईंदो आहे। हर कंहिंजी ज़ुबान ते अल्लाह न ईंदो। ईअं जीअं अबू जहल मदीने वारे खे ॾिसंदो हो पर न मञींदो हो, को तसव्वुर ज़हन में न हूंदो हो, पर साॻे वक़्तु मुंहिंजे आका जा ग़ुलाम ॾिसंदा हुआ त आका जे इस्मत क़ुर्बान वेंदा हुआ। रब्बुल आलमीन जी ज़ात बि आयत सूरह बकरा जे अंदरि इरशाद फरमायो, इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन, बिलाशक अल्लाह तौबा कंदड़नि ऐं पाकाई कंदड़नि सां मुहब्बत रखंदो आहे। बी आयत में अल्लाह तबारक व तआला सूरह हुजरात में इरशाद फरमायो, इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, बिलाशक मां जेको वधीक परहेज़गार आहे उहो अल्लाह ताला वटि वधीक इज़त वारो आहे। दोस्तो,
औलियाए किराम जन खे असीं वली चऊं था, विलायत जा क़िस्म कहिड़ा आहिनि उहे बि मूं अव्हांखे ॿुधाया ऐं क़ुरान पाक जे आयतुनि जी रोशनीअ में वलीअ जी सुञाण जे हवाले सां बि अव्हांखे ॿुधायो। हाणे उहो वलीअ जेको अल्लाह वारो बणिजंदो आहे, कसबी विलायत जे ज़रिए, महिनत ऐं मुजाहिदे जे ज़रिए वलीअनि जी इबादत जो सवाब बि तुंहिंजी मुंहिंजी भेट में वधीक हूंदो आहे। छो त उन्हनि में तक़वा, तहारत ऐं दिल जी पाकीज़गी आहे, इख़लास बि वधीक आहे। इहो ई सबबु आहे जो आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं अवां मां को उहद जबल जेतिरो सोन ख़ुदा जी राह में ॾिए, उहद जबल को नंढो कोन्हे, आका फरमायो इन उहद पहाड़ जेतिरो सोन अवां अल्लाह जी राह में ख़ैरात कयो, तॾहिं बि मुंहिंजो सहाबी हिकिड़ो सेर जवन जो अल्लाह जी राह में ख़ैरात करे, सहाबीअ जे हिकु सेर जव ख़ैरात करण जे बदले में हिकिड़ो माण्हू उहद पहाड़ जेतिरो सोन ख़ैरात करे, तॾहिं बि बराबरि नथो थी सघे। दोस्तान गिरामी, गौर कयो त इहा फ़ज़ीलत मुंहिंजे आका मदीने वारे मीर जी सुहबत जे करे मिली। हुज़ूर जा हू सुहबत वारा जेतिरे क़दुरु अल्लाह तबारक व तआला जी दरगाह में तक़वा ऐं इख़लास हूंदो, एतिरे क़दुरु उनजो सवाब बि उनखे वधीक मिलंदो। चवंदो त साईं सोन आहे, उहद पहाड़ जेतिरो सोन पियो हिकिड़ो माण्हू ख़ैरात करे। हुज़ूर फरमायो भली उहद पहाड़ जेतिरो सोन हुजे, पर मुंहिंजे सहाबी मूंखे ज़ाहिरी अखियुनि सां ॾिठो आहे, उन जी नेकी हिकिड़ो सेर जवन जो ख़ैरात करे छॾियईं। सेर जवन जो सहाबी जो ॾिनल उन उहद पहाड़ सोन ख़ैरात करण खां वधीक आहे। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां हिकु रवायत आहे त हिकु राति मूं ॾिठो त आसमान ते तारा चमकी रहिया हुआ, तारनि जी चमक हुई, तमामु आसमान मुनवर नज़र पे आयो, रोशन नज़र पे आयो, हिकु हिकु सितारो अलॻि अलॻि नज़र पे आयो। मूं आका करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दरबार में अर्ज़ कयो, ओ सुणो महबूब, हल तकूनु ले अहदिन हसनात, यानी कहीं जूं नेकियूं इन्हनि तारनि जेतिरियूं हूंदियूं। अम्मा कहिड़ो सवाल कयो, सितारा आसमान जा, अॼु ताईं साइंस बि न ॿुधाई सघी आहे त आसमान में तारा केतिरा आहिनि। ऐं मोमिननि जी माउ जो सवाल कहिड़ो आहे, आका इन्हनि सितारनि जेतिरियूं नेकियूं कंहिंजूं हूंदियूं। हाणे आका जवाब तॾहिं ॾियनि जॾहिं हुज़ूर खे इल्मु हुजे त आसमान में तारा केतिरा आहिनि। पहिरियों त आसमान जे सितारनि जे ॻाणे जी ख़बर हुजे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर जे जवाब मां ख़बर पई, ओ मुंहिंजा सुहिणा महबूब, त अल्लाह ताला पंहिंजे इज़्ज़त शरफ़ सां तोखे इहो इल्मु अता कयो आहे। आका फरमायो, हा आयशा, इहे आसमान जा जेके तारा आहिनि, इन्हनि तारनि जेतिरियूं नेकियूं मुंहिंजे सहाबी उमर जूं आहिनि। हुज़ूर फरमायो, उमर फारूक जूं नेकियूं इन आसमान में जेतिरा सितारा आहिनि एतिरियूं नेकियूं आहिनि। अम्मा आयशा सिद्दीक़ा वरी अर्ज़ थी करे, ओ मुंहिंजा महबूब, जेकॾहिं उमर जूं नेकियूं आसमान जे सितारनि जेतिरियूं आहिनि त मुंहिंजे बाबे अबू बकर सिद्दीक़ जूं नेकियूं घणियूं आहिनि। सवाल कंदड़ बि निहार, जवाब ॾींदड़ बि निहार।
अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह का जो कुरान तो फरमाए नबी मोमिनन के उन्हनि जे जाननि खां बि वधीक वेझो आहे, ऐं नबीअ जूं घर वारियूं मोमिनन जूं माइरूं आहिनि। उहा मोमिनन जी माउ आका खां पुछे थी, ओ सुहिणा महबूब, जेकॾहिं आसमान जे सितारनि जेतिरियूं नेकियूं उमर जूं आहिनि त मुंहिंजे बाबे अबू बकर जूं नेकियूं केतिरियूं। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, ए आयशा, उमर जी हिकड़ी नेकी बे अबू बकर उमर जी हिकड़ी ने अबू बकर जी हिकड़ी नेकी उमर फारूक जूं सभई नेकियूं तॾहिं बि अबू बकर जी हिकड़ी नेकी उन खां वधीक आहे। आसमान जे तारनि जेतिरियूं नेकियूं हज़रत उमर जूं। हुज़ूर फरमायो अबू बकर जी उन जे बदिले हिकड़ी नेकी मां रसूलुल्लाह रखां थो न, उहा हिकड़ी नेकी बि उमर जे नेकियुनि खां वधी वेंदी। तुंहिंजे बाबे ऐं मुंहिंजे सोहरे अबू बकर जूं नेकियूं एतिरियूं आहिनि जो मां अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल ॼाणा थो, मुंहिंजो अल्लाह ॼाणे थो, रब ॼाणे थो, मां उन जो महबूब ॼाणा थो। मूंखे अल्लाह ताला इहो इल्मु ॾिनो आहे, मूंखे ख़बर आहे त अबू बकर जूं नेकियूं केतिरियूं आहिनि ऐं मुंहिंजो रब ॼाणे थो। छो त कई हदीस क़ुदसी जन में रब बि ईअं फरमायो, मुंहिंजा महबूब ही सवाल ही ॻाल्हि हिन में मां अल्लाह ॼाणा, मुंहिंजा महबूब तूं ॼाणे थो। अल्लाह आलम व रसूलुहु, मालूम थियो त नेकियूं जेके आम तौर ते माण्हू कनि था ऐं अल्लाह जा वलीअ नेकियूं कनि था त वलीअ जे नेकियुनि जो दर्जो आम इंसान खां वधीक अफ़ज़ल ऐं आला आहे। अबू दाऊद नसाई उबैद बिन खालिद रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आंदी आहे, मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन शख़्सनि खे पाण में भाउ बणायो। भाउ बणायो माना हू भाइर सगा न हा। मुंहिंजे आका फरमायो तव्हां अॼु खां पोइ ॿ भाइर आहियो। उन्हनि भाइरनि मंझां हिकिड़ो शख़्स अॻ में शहीद थी वियो। शहीद थियण खां कई मरहला पोइ कई ॾिहाड़ा पियो उन जो ॿियो भाउ दुनिया तां विसाल करण। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात खे कंहिं अर्ज़ कयो, ओ सुहिणा महबूब जी हे ॿई भाइर पहिरें भाउ सां गॾु शहीद थी वञे हा त केॾो न उन जूं नेकियूं वधनि हा। उहो ॿियनि सां शहीद थिए हा। आका फरमायो, ख़बरदार ख़बरदार, जेको ज़िंदह हो उन शहीद थियण वारे खां पोइ उन मूं मुस्तफ़ा करीम जे पुठियां कई नमाज़ूं पढ़ियूं, कई नवाफ़िल अदा कया, कई ज़ियारतूं कयूं, कई तिलावतूं कयूं, कई नेकियूं कयूं। मुंहिंजे पुठियां उन जूं पढ़ियल नमाज़ूं नेक अमल काॾे कंदो। मालूम थियो त अॻ में शहीद आहिनि भाइर, पर बाद में जेको आका जी दरबार में रहियो आहे रहण वारे अञा बि उन शहीद खां वधीक नेकियूं हासिल कयूं। सोहबत में रहण सां नेकिन जो दर्जो वधंदो आहे। दोस्ताने गिरामी, समूरी उम्मते मुहम्मदिया जो इन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ आहे त सहाब सगोरा वधीक बुज़ुर्ग ऐं भलारा, पर इहा बुज़ुर्गी उन्हनि खे जंगनि जे करे कोन मिली ही, नमाज़ुनि जे करे कोन मिली ही, हजनि ऐं उम्रनि जे करे कोन मिली ही, ख़ैर ख़ैरात सदका जे करे कोन मिली ही। उन्हनि जा दर्जात बुलंदो बाला रज़ियल्लाहु अन्हुम परदू अन्हु जो जे करे उन्हनि खे लक़ब मिलियो हो, एज़ाज़ शरफ़ मिलियो हो, त उहो उन्हनि जे नेकिन नमाज़ुनि जे करे न, पर मदीने वारे आका जी सुहबत जे करे मिलियो हो। आका करीम जी सोहबत में जो आया रब कायनात जी ज़ाते बाबरकात
उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाया, मक़ाम निरालो फरमायो, इज़्ज़तूं आरफ़ आला ऐं बाला फरमायो। मालूम थियो त सुहबत में रहण वारो ग़ैर सुहबती खां वधीक नेकिन में भारी बणिजी वेंदो आहे, अफ़ज़ल ऐं आला बणिजी वेंदो आहे। इहो ई सबबु आहे जो मुंहिंजे मालिक मिठे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस सूरह तौबा जी 119 आयत में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। खिताब ईमान वारन खे आहे, ए ईमान वारो डिजो अल्लाह खां ऐं रहो सच्चन सां। बी आयत में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, वरकऊ मअर्राकिईन, यानी रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो। गॾु रुकू उहो कंदो जेको गॾु हूंदो, गॾु हुजण खे ई सुहबत चयो वेंदो आहे। इहो ई त सबबु आहे न जो आका फरमायो, निमाज़ पढ़ो, अल्लाह जो फ़र्ज़ु आहे, पर जमात सां पढ़ंदव त तव्हांखे सवाबु वधीक मिलंदो। ज़िक्र कयो, पर ज़ाकिरनि सां गॾु वेही ज़िक्र कंदव त तव्हांजा दर्जा अञा वधीक बुलंद थींदा। कामिलीन जी इबादत जो सवाब नाक़िसीन जी इबादत खां घणो आहे। जहान वारनि सभिनी जी इबादत कुतुबुल अक्ताब जी इबादत जो पाछो आहे, जेको तफ़ावत असुल शइ ऐं पाछीअ में हूंदो आहे, उहो तसलसुल जेको रब काइनात जी ज़ात बाबरकात वलीअनि सगोरनि जे अंदरि रखायो आहे। यानी वली आम तौर ते जेका इबादत कंदो आहे, उन वलीअ जी इबादत आम इंसान जी भेटा में वधीक हूंदी आहे। दलील अव्हांखे ॿुधायो त अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा लाइ छो फरमायो। हिन दौर जे अंदरि जब एतिरो महांगा कोन्हनि जेतिरो सोन महांगो। यकीनन उन दौर में आका जो मिसाल ॾिनो त ओद पहाड़ जेतिरो सोन, को रईस, को अमीर, को अरब, को ताजिर, को वॾेरो, को MPA, को MNA, वक़्त जो हुक्मरान हाकिम। छो त अल्लाह ताला हातिम ताई खे बि सखी कयो हो। एतिरो सोन अॼुकल्ह मां ॾिसो पिया असांजे सिंध जे अंदरि बाथरूमनि में बि सोना नला लॻा पिया आहिनि, नलका सोना, गेंडियूं सोनियूं। अल्लाह ताला शलामा खे हिदायत ॾे जो इहा मिल्कियत ग़रीबनि मिसकीननि में विरहायो, पर ग़रीब मिसकीन खे अल्लाह ताला हक़ जो लुक़्मो, हलाल जो लुक़्मो नसीब कंदो आहे। इहो हराम वारो माल जेको फ़िरौनी क़ारूनी माल आहे, कॾहिं ग़रीब जे हथ ते अचणो नाहे, इन जे करे उन उते इस्तेमालु कयो। हिकिड़ो कुदरती फ़ैसिलो आहे। कंहिंजा कुताब कारुनि में के वीचारा प्यादल पिया घुमनि, किरोड़नि अरबनि खरबनि वारो माण्हू सुकून में कोन्हे, पर जेको इंसान सॼो ॾींहुं तगारी मथे ते आहे, सॼो ॾींहुं बेलचो हथ में आहे, कोडर हथ में आहे, कुहाड़ी हथ में आहे, मारो हथ में आहे, सभई मज़दूरी पोरियत वारा हथड़ा हथन सां कमकार कंदो आहे। रब्बे काइनात जी दरबार जे अंदरि मदीने वारे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो आहे, अल कासिब हबीबुल्लाह, पोरियत अल्लाह जो दोस्त आहे। ऐं उहो पोरियत जॾहिं सॼो ॾिहाड़ो पोरियो कंदो आहे, मज़दूरी कंदो आहे, रेढ़ो हलाईंदो आहे, गॾु गाॾो हलाईंदो आहे, तगारी खणंदो, उहो हक़ हलाल जे पोरिये में जेतिरो प्यादल हलंदे कमु कंदे उन जे जिस्म में थकावट ईंदी आहे। शाम जे टाइम ते घर मोटंदो आहे, थकियल हूंदो आहे। आका करीम फरमायो, उहो थकावट वारो मज़दूर जॾहिं पंहिंजे बिस्तरे ते सुम्हंदो आहे, अल्लाह ताला जे तरफ़ खां ऐलान कयो वेंदो आहे, मलाइको इन हक़ हलाल जे पोरे जे लाइ सॼो ॾिहाड़ो मज़दूरी कई आहे, हाणे थकिजी बिस्तरे ते सुतो आहे, मूं रब इन जा सभई गुनाह बख़्शे छॾिया।
वो हाणे वो दुनिया जे आम कारोबार जी कमाई करे बचड़न के हलाल खाराए जॾहिं सुम्हंदो आहे उनखे को टेंशन न हूंदो आहे का परेशानी न हूंदी आहे जीअं जो सवेर सुम्हंदो आहे तीअं अल्लाह हुनखे तौफ़ीक़ ॾींदो आहे अल्लाहु अकबर जो आवाज़ कननि ते ईंदो त सुजाग थी अल्लाह जे घर में पहुचंदो आहे इहा क़बूलियत जी निशानी हराम जा किरोड़ हा हुजनि पर सुकून न हूंदो आहे चैन न हूंदो आहे शराब वापराईंदो नशे जूं गोरियूं खाईंदो वरी बि हराम वारो हराम जो सहारो वठंदो निंड जे लाइ सिकंदो आहे त निंड अचे ऐं ग़रीब मिसकीन राति रब निंड लाइ खड़की आहे अहिड़ी निंड कंदो आहे जहिड़ी निंड मौला अली सोणे रसूलुल्लाह जे बिस्तरे ते हिजरत वारी राति कई अवां अंदाज़ो लगायो त सुकून वारी निंड माण्हुनि पुछो सोना अली काफ़रनि जो घेरो हो ऐं पूरो इलाइक़ो तंग हो बिस्तरे आका जे ते सुतल रहे डप न हुई त किथे काफ़र रसूलुल्लाह सम्झी हमलो न कनि मौला अली फरमायो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मूंखे महबूब ॿुधायो हो त अली ही सुबुह जो अमानतूं मके जे माण्हुनि खे ॾेई पोइ अचजां जे लफ़्ज़ मां मूंखे यकीन हो त मां ज़रूर आका वटि पहुचंदुसि छाजो ख़ौफ़ छाजो ख़तरो अहिड़ो रसूलुल्लाह जो बिस्तरो वरी ज़िंदगी न मिलंदो सुकून वारी निंड त इहो आहे अल्लाह ताला जे प्यारनि जो शर्फ़ ऐं एज़ाज़ विलायत जा क़िस्म बि मूं अव्हांखे ॿुधाया ऐं वलीयनि जी निशानी बि मूं अव्हांखे ॿुधाई अल्लाह तबारक व तआला शाल असांखे फासिकनि फाजिरनि खां पनाह में रखे हक़ीक़ी वली सुञाणे पंहिंजो रहबर कामिल मुर्शिद करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वमा अलैहि